अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां यहाँ अब्दुल मोमिन जुनो तव्हां ख़बर ॾियूं था त काज़ियाबाद में मुस्लिम लीग नवाज़ ऐं जमियत उलमा इस्लाम तालका काज़ियाबाद जी मेज़बानी हेठि क़ुरान शरीफ़ जी बेहुरमती ऐं काज़ियाबाद जे मसइलनि ते पुरअमन रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं शहरियुनि जी वॾी अंग शिरकत कई। उन मौक़े ते रैलीअ जे अॻवान पंहिंजे ख़िताब में चयो त लाड़काना थल ऐं मुबारकपुर में क़ुरान पाक जी बेहुरमती कई वई आहे। उन जी जेतिरी बि मुज़म्मत कजे उहा घटि आहे। अफ़सोस जो असांजे मुस्लमान मुल्क में बि असांजो दीन ऐं क़ुर महफ़ूज़ न आहे। उहे वाक़िआ इस्लाम दुश्मन मुल्क में थींदा आहिनि। अॼु असांजे सिंध में अहिड़ा वाक़िआ थी रहिया आहिनि। क़बरनि जी तज़लील कई पई वञे। क़ानून किथे आहे? मुलविस माण्हुनि खे जल्द गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे, न त हिन इतिजाज जो दाइरो वधंदा रहंदा। रैलीअ खे मुस्लिम लीग नून जे तालका सदर अली ख़ान जतोई, JU आहे तालका काज़ियाबाद जे सदर मौलाना अहसनुल्लाह चांडियो ऐं ॿियनि ख़िताब कयो। जमियत उलमा इस्लाम जा कारकुनो, मुस्लिम लीग नून जा कारकुनो, असांजो मुतालबो आहे त क़ुरान शरीफ़ जी बेहुरमती ख़त्म कई वञे थी वञे। असांजो रायो इहो आहे इन बेहुरमती जे अंदरि यकीनन को क़ुरान मञण वारो, कलमे पढ़ण वारो मुस्लमान ते एतिरी बेहूद हरकत नथो करे सघे। थी सघे तो ॿिनि मुल्कनि जो हथ हुजे जेके जो पासो मुस्लमाननि खे विढ़ाइण घुरनि था। तंहिंजे करे असांजी गुज़ारिश आहे क़ुरान शरीफ़ जी बेहुरमती बर्दाश्त कोन कई वेंदी। ॿियो आम इशू सतोस ॿुधन मां अलल ऐलान चवां थो त असांजे काज़ियाबाद खे लावारिस कयो वियो आहे। असांजे काज़ियाबाद खे लावारिस कयो वियो आहे। काज़ियाबाद शहर गटरनि मां ॿुॾी रहियो आहे। काज़ियाबाद शहर गटर वही रहिया आहिनि। काज़ियाबाद शहर जी वारसी कयो वञो। जेकॾहिं नथी कजे त मां म्यूनिसिपल कमेटी जंहिंजी 55 लख खां वधीक जेको आहे आमदनी आहे महीने जे अंदरि हर यूसी जी जेका आमदनी उहा 5 लखनि खां मथे आहे। ही करोड़ रुपया केॾां थो वञे? करोड़ रुपए जो ऑडिट जेको आहे सो तव्हां राशि अफ़सरनि खां न करायो। म्यूनिसिपल कमेटी वारा ऐं जेको आहे यूनियन काउंसिलनि वारा, मुंहिंजी तव्हांखे अर्ज़ु आहे त तव्हां हिन आवाम जे साम्हूं ऑडिट करायो। इलेक्शन में हर को अचे थो, पर तव्हां यादि कयो ही 4 साल 14 साल थी विया, तव्हां वटि ग़रीबनि वटि केरु कोन आयो हूंदो तव्हांजा हाल अहवाल, तव्हांजा दुख सूर पुछण त बाबा शहर वारा कीअं हो, तव्हां ॿुढो पिया, तव्हां गटरनि में पिया हलो, तव्हांजा बच्चा जेके आहिनि से इस्पतालुनि में जेके तव्हांजूं औरतूं आहिनि रड़ियूं करे मरनि पियूं। ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ियाबाद। फेसबुक ऐं YouTube ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन चूणो।